जीअं त ॿियो ख़बर इहे सेंटर 2 ॾींहं थिया आहिनि बंदि पियो आहे, छा मसइलो आहे सेंटर जो? मसइलो इहो आहे त असांजो जेको अकाउंट मां 76,000 निकिरी विया आहिनि। हर डिपार्टमेंट खे असां पंहिंजे HPL कनेक्ट वारनि खे बि दरख़्वास्त ॾिनी त असांखे डेटा ॾियो त असीं उन ते केस वग़ैरह करे ऐं उनखे जेको पंहिंजा पैसा वापसि करायूं। अञा HPL वारनि बि असां खां ताउन अञा ताईं कोन कयो आहे। NRSP खे बि असां जेको डेटा लाइ चयो त उनखां पैसा कीअं निकिता आहिनि ऐं केॾांहुं विया आहिनि? अकाउंट जेको पासवर्ड ऐं ID जेको असांजी चोरी थी आहे, रश जी वजह सां चोरी थी आहे, या को असांजो अहिड़ो को पर्सनल माण्हू आहे उन चोरी करे अॻिते कंहिंखे ॾिनी आहे। उन माण्हू जेको असांजो अकाउंट जेको 4 बजे असां ID बंदि कई आहे, 6 बजे धारे जेको उहा ID 6 लॻे 5 मिंट ते उन ID जेको खोले असां हा 6 बजे जेको ID उन जेको खोली आहे, खुलण खां पोइ 6 लॻे 5 मिंट ते उन जेको 65,000 रुपए जी पहिरीं ट्रांजेक्शन कई आहे, NRSP जी किस्त पेड कई आहे। तंहिंखां पोइ ॿी जेको 2973 रुपए जी उहो बि NRSP जे अकाउंट ते किस्त पेड थी आहे। ऐं तंहिंखां पोइ टियों 8400 मथे को पैसा आहिनि उन जेको वन लोड कयो आहे। वन लोड HPL वारनि जो आहे, उन जे ताउन सां खुलंदो आहे, ऑनलाइन लोड थींदो आहे। उहो बि हिननि असांखे वन लोड जी बि अञा डेटा हुननि असांखे कोन ॾिनी आहे। वन लोड ते HPL वारनि जो आहे, कनेक्ट वारनि जो आहे, उन जे ताउन सां खुले थो, उनजी ID पासवर्ड ईमेल हर शइ उन लॻाईंदा, तंहिंखां पोइ हू वन लोड जो अकाउंट खुलंदो आहे। उहो हिननि जे हथ में आहे HPL वारनि। उन ताईं हींअर ताईं बि असांखे अॼु ॾींहुं 48 कलाक गुज़री विया आहिनि, असांखे उन्हनि जी डेटा कोन मिली आहे। ऐं न को असांखे ॿुधाईंदा त भई माण्हू जंहिंजे हिकिड़ो जेको NRSP जी ID पेड थी आहे उहो बि कंहिं माण्हू जे नाले ते पेड थी आहे। उन माण्हू जो नालो असांखे घटि में घटि ख़बर पए त हिन माण्हू जी ID पेड थी आहे। उन माण्हू जॾहिं ज़ाहिर थींदो त ज़ाहिर अॻिते चोर ताईं बि असीं पहुची वेंदासीं, त उहो बि असांखे डेटा पर्सन न को असांखे NRSP वारनि खां वठी था ॾियनि, न को असांखे पाण तावनि खां था, न को असांखे अहिड़ी यकीन दहानी कराईंदा त तव्हांखे जेको इहो असीं जेको पैसा वापसि करे ॾींदासूं या अव्हांखे चोर हथु करे ॾींदासूं। असां खां अञा DC खे असां दरख़्वास्त ज़रूरु कराई आहे ऐं फ़ोन बि करायो आहे। SP खे बि असांजे सुबुह असांखे ख़बर मिली त थाणे तां त SP बि नोटिस वरितो आहे, पर अॼु 48 कलाक गुज़री विया आहिनि, असां खां कंहिं राब्तो कोन कयो आहे, न को असांखे कंहिं यकीन दहानी कराई आहे त तव्हां हिकिड़ो सेंटर खोले हलायो आहे, तव्हांखे जेको मसइलो आहे तव्हांजो मसइलो असीं हल करूं था। बार बार असीं फ़ोन करूं था, उन्हनि खां रिक्वेस्ट करूं था त महिरबानी करो असांजे मसइले जो छा थियो, पर असांखे को बि जवाबु हाकारी कोन थो मिले। हा ॾिसूं पिया, बसि ॾिसूं पिया, इहो ॾिसण हाणे अलाही केतिरा ॾींहं उनजे करे सेंटर बंदि पियो आहे, आवाम परेशान आहे। असांखे बि ॾुख थिए थो। असां जॾहिं 40 ॾींहं असां मुसलसल 45 ॾींहं 50 ॾींहं असां मुसलसल सेंटर हलायोसीं, 2025 असां कार्ड कढियासीं। असां कॾहिं बि सेंटर हिकिड़े मिंट लाइ बंदि करण जा असांजे को बि इशू कोन्हे को। असां एॾो वॾो कमु करे आयासीं, बाक़ी न हाणे कार्ड ई 10-20 आहिनि, त उन जे करे असीं इंसान खे रिक्वेस्ट करूं था त असांजो जेको मसइलो जाइज़ आहे उनखे हल करे ॾियो। असांजा पैसा चोरी थिया आहिनि, असांखे बराए महिरबानी वापसि करे असांजो चोर असांखे पकड़ाए ॾिनो वञे।